कंदकोट इंडस हाईवे राणो स्टाफ व ट्रैक्टर जो मोटरसाइकिल के टक्कर ट्रैक्टर कल्टी थी खाई में किरी पियो। हादसे जे नतीजे में अलावर आयो चाचड़ मोहम्मद हसन जखानी और मुस्मात रुबीना फौत, जॾहिं ज़ख़्मी में ॿिनि औरतुनि समेत 3 ॼणा शामिल आहिनि। पुलिस हादसे वारे हंधि पहुची फौतनि जी लाशनि ऐं ज़ख़्मियुनि खे कंदकोट अस्पताल मुंतक़िल कयो। ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले ज़ख़्मियुनि खे गणती जोगी हालत में सखर अस्पताल मोकिलियो वियो। हादसे सबबि फौतनि जे घरनि ऐं इलाइक़े में सोग वारी सूरत हाल आहे। ॿिए तरफ़ कंदकोट बी सेक्शन थाणे जी हद में बंगवार ऐं मल्क बिरादरी में झेड़ो लठियूं लॻण सबबि हिकु औरत समेत 10 ॼणा ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि में हाजी मुरखान बंगवार, महबूब बंगवार, इमामुद्दीन मलिक, हफ़ीज़ुल्लाह मलिक ऐं ॿिया शामिल आहिनि। वाक़े जे 3 ज़ख़्मियुनि खे लाड़काणे ऐं 2 ज़ख़्मियुनि खे इलाज लाइ कंदकोट अस्पताल में दाख़िल कयो वियो आहे। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JDN वेब न्यूज़।